जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ जंगी शाही में 12 रबियुल अवल मुक़दस जे ॾींहं ते जंगशाही में हुसैनी जमायत तरफ़ां आशिक़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली कढी वई। जंगशाही जामिया मस्जिद जे ख़तीब अलहाज मौलवी फज़लुल्लाह हुसैनी जी क़ियादत में सवें आशिक़ाने रसूल मोटरसाइकिलनि सूज़कियुनि ते हथनि में झंडा लब्बैक या रसूलल्लाह लब्बैक हबीबुल्लाह जे नारनि जी गूंज में बाज़ार जे चौक, रेलवे स्टेशन, मुसाफ़िर खाने खां प्रेस क्लब जंगशाही ताईं थींदे सूज़की स्टॉप खां पेट्रोल पंप ते करीम अली जोखियो जो न्याज़ खाई रेलवे फाटक खां ॻोठ सब्ज़ अली ब्रोही खां ॻोठ जे रोधियनि जे अॻूणो नाज़िम बशीर जोखियो जी ओताक ते जलसे में तब्दील थी वई। आलिम सगुरन मौलवी फज़लुल्लाह हुसैनी, मौलवी ग़ुलाम मुस्तफ़ा जोखियो नईमी, मौलवी अफ़ज़ल करीम ख़लीफ़ी वाइज़ कयो ऐं नाते ख़्वान कई। आख़िर में बशीर अहमद जोखियो वॾो लंगर कराए।